الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد وإذ أخذ الله ميثاق الذين أوتوا الكتاب لتبيننه للناس ولا تكتمونه فنبذوه وراء ظهورهم واشتروا به ثمنا قليلا فبئس ما يشترون وقال النبي صلى الله عليه وسلم كلكم راع كلكم مسؤول عن رعيته أو كما قال عليه الصلاة والسلام हर किस्म जी हमदई सना वडाई वाखान किबरियाई अज़मत जलालत अकेले अल्लाह वहदहु ला शरीक मअबूद बरहक जे लाए उन खां पोइ ला तादाद अणगणिया बेहिसाब दुरूद सलाम हुजन इमामुल अंबिया इमामुल अतकिया हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी ज़ात मुक़द्दस है अल्लाह रब्बुल आलमीन जे कुरान पाक ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे फरमान मझां मूं फरामीन जी तिलावत कई आहे। हिकु अल्लाह जे क़ुरान
अल्लाह जे फरमान जी बे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस से फरमान अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में हर एक इंसान के कुछ जिम्मेदारियों ॾिनियूं आहिनि ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम भी अहादीस में हदीसन में इन शइ जी तमाम घणी ताकीद कई है। असां मुसलमान हुजण जे नाते सां कुरान पाक जो जॾहिं असां मुतालो कयूं, कुरान पाक के पढ़ूं समझूं त हिन उम्मत खां पहिरियां जेके भी क़ौमूं उम्मतूं आयूं उन्हनि जे कामयाब हुजण जो राज़ छा हो ऐं जेकी नाकाम थियूं उन्हनि जे नाकामी जा सबब छा हुआ। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में तक़रीबन सभिनीनि उम्मतनि जा कामयाबी जा राज़ भी बयान कया आहिनि त नाकामी जा असबाब सबब ऐं वजूहात भी बयान कयो आहे। ऐं पोइ अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत जे लाइ इन्हें कुरान पाक खे बतौर रहनुमाई जे लाइ नाज़िल फरमाए करे ॿुधायो त तव्हांखे बि ज़िंदगी में कामयाबी हासिल करणी आहे तो पोइ तव्हांखे हिन कुरान पाक जी तालीमात ते अमल करणो पवंदो। अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत खां पहिरियां जेके बि उम्मतूं आयूं उन्हनि जे बारे में अल्लाह से ज़िक्र फरमायो व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़ल लज़ीना ऊतुल किताब। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन वाइदो वरितो हो उन्हनि माण्हुनि खां जिन्हनि खे बि किताब ॾिना विया, जंहिं बि उम्मत ते अल्लाह जे तरफ़ां वही नाज़िल थी, किताब नाज़िल थिया, पोइ अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खां इन शइ जो वाइदो वरितो हुयो, अहद वरितो हुयो। कहिड़ो अहद वरितो हुयो? लतुबय्यिनुन्नहु लिन्नास, तव्हां ते जेको बि किताब नाज़िल थियो आहे अल्लाह जे तरफ़ां, अल्लाह जा पैगाम नाज़िल थिया आहिनि, उन्हनि खे तव्हां माण्हुनि जे लाइ चङी तरह सां खोले खोले बयान कंदो। वला तक्तुमूनहु, ऐं तव्हां अल्लाह से फरमायो पोइ उन्हनि छा कयो? फनबदूहु वराअ ज़ुहूरिहिम, हो इल्म खां किताब खां वाक़िफ़ भी हुया, उन जी ॼाण उन जी परख उन्हनि खे सभिनी खे हुई, उन्हनि खे चङी तरह सां ख़बर हुई त किताब चवे छा पियो, किताब में असांजे लाइ कहिड़ा अहकाम कहिड़ियूं ॻाल्हियूं ज़िक्र थियल आहिनि, कहिड़ा अमल असांखे करणु खपनि कहिड़ा न करणु खपनि। पोइ उहे उन्हनि बयान कोन कया, लिकाए छॾियऊं ऐं पोइ छा कयूं? उन किताबनि खे उन इल्म खे पुठ पोयां छॾे ॾिनऊं, यानी पंहिंजो ख़वाहिशात, पंहिंजो सोचूं, पंहिंजो तमन्नाऊं, पंहिंजो महफ़िलूं, पंहिंजी मर्ज़ी खे साम्हूं रखी करे अल्लाह जे अहकामनि खे पोयां छॾे ॾिनऊं। अल्लाह से फरमायो पोइ छा कयूं? ग़लति फ़ैसिला कयूं, ग़लति राहूं इख्तियार कयूं, ग़लति बयानियूं कयूं। फबिअस मा यश्तरून, अल्लाह से फरमायो इन्हनि इंतिहाई बुछड़ो ऐं बुरो फ़ैसिलो कयो आहे। अल्लाह तबारक व तआला इन आयत करीमा में ख़ुसूसन आलिमनि जो ज़िक्र फरमायो आहे, ख़ुसूसन आलिमनि जो ज़िक्र फरमायो, जेके आलिम हाफ़िज़, जेके दीन जा रखवाला चङी तरह सां दीन खां वाक़िफ़ आहिनि, उन्हनि जे ज़िम्मे अल्लाह तबारक व तआला इहो वाइदो लॻायो त तव्हांजी मूं चूंड कई, तव्हांखे इन मनसब ते पहुचायो जो तव्हांजे सीने में मूं रब्बुल आलमीन पंहिंजी वही जो इल्म विहारियो, मूं माण्हुनि जे नज़रनि में, माण्हुनि जे निगाहनि में, माण्हुनि जे दिलनि में
अवां जे लाइ इज़त विहारी, मोहब्बत ऐं मवदत विहारी, तव्हांजे ज़िम्मे इहा ॻाल्हि हुई त तव्हां जेको कुझु सिखियो पढ़ियो आहे उहो माण्हुनि ताईं खोले बयानु करिणो आहे। इन में कंहिं क़िस्म जी का ख़यानत न आहे करणी, इन में कंहिं क़िस्म जी का बि ख़यानत न आहे करणी। हे अल्लाह तबारक व तआला आलिमनि खां वाइदो वरितो ऐं पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे, हदीस शरीफ़ किताब सुनन नबी दाऊद किताबुल इल्म जे अंदर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन सुइला अन इल्मिन फकतमहु, जंहिं बि माण्हू खां जंहिं बि मसाले मुतालिक सवाल कयो वियो ऐं उनखे ख़बर आहे त इन मसइले जी मूंखे पूरी ख़बर आहे, इन जी मूंखे पूरी ॼाण आहे, पर नबी से फरमायो फकतमहु, पोइ बि उन ॻाल्हि खे लिकाए थो। लिकाए कीअं थो? मूं में इहो आइब आहे, ऐं ॿुधाईंदुसि अॻियो मुंहिंजी गिरफ़्त कंदो, मुंहिंजी पकड़ कंदो, मूंखे टोकींदो, मूंखे घटि वधि ॻाल्हाईंदो, त जॾहिं इहा शइ तूं असांखे ॿुधाई वियो पाण जो नथो अमल करी, या वरी लिकाईंदो कीअं, बसि यार इन ॻाल्हि खे छॾे ॾे। थी सघे थो त उहो ग़लति अमल जंहिं मुतालिक सवाल कयो पियो वञे या पाण में मौजूदु आहे, या पंहिंजे घर वारनि में मौजूदु आहे, या पंहिंजी कारोबारी कैफ़ियत में मौजूदु आहे, या पंहिंजी ज़राअत माल मवेशी में कारोबार तिजारत में मौजूदु आहे। न आहे ॿुधाइणो, बसि इन ॻाल्हि खे छॾे ॾे यार, जेको जीअं आहे जीअं जीए पियो करे पियो इनखे करणु ॾियो। न आहे ॿुधाइणो, लिकाइणो आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अलजमहुल्लाहु बिलजामिन मिन नारि यौमल क़ियामा। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं माण्हू खां कंहिं शइ जे मुतालिक़ सवाल कयो वियो ऐं लिकायईं, बयान न कयईं, पोइ क़यामत वारे ॾींहुं रब्बुल आलमीन जहन्नम जी बाह मज़ा उनखे लगाम पाराईंदो। जहन्नम जी बाह मज़ा उनखे बाह जी लगाम पाराईंदो, वात ते चाढ़ींदो। अंदाज़ो लॻायो इन माण्हू जे लाइ केतिरे क़दुरु इहा बदबख़्ती आहे, केतिरे क़दुरु तबाही बर्बादी आहे। मुंहिंजो ई मिसाल वठो, आउं आलिम आहियां, हाफ़िज़ आहियां, रब मूंखे एॾी इज़त ॾिनी आहे जो तव्हां जहिड़ा समूरा बुज़ुर्ग हेठि वेही करे मोहबत सां, प्यार सां, तवजो सां, इज़त सां, अदब सां वेही ॿुधनि था। ऐं जेकॾहिं आउं ई मसइला लिकायां, कंहिंजे करे मसइला लिकायां, या मूं में पाण में ग़लती आहे, या लिकायां थो त शायदि को जमायती कावड़जी पवंदो, को वॾेरो ॾमरजी पवंदो, इन भउ खां लिकायां या पंहिंजे मथां ऐब रखी करे लिकायां, पंहिंजी जमायत खे बचाईंदे लिकायां। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, अहिड़े माण्हू खे क़यामत वारे ॾींहुं बाह जी लॻाम। पोइ तव्हां क़यामत वारे ॾींहुं समूरे जा समूरा चवनि, अब्दुल रशीद ही छा हो? दुनिया में तो वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदो ऐं वॾियूं वॾियूं तकरीरूं पिया कई, अॼु तूं ही बाह जी लॻाम पायो वेठो, हेड़ी हालत तुंहिंजी छो थी आहे? ऐं क़यामत वारे ॾींहुं सभु को हिक ॿिए खे सुञाणींदो। ही पाण जेके बि हिते आहियूं न, क़यामत वारे ॾींहुं महशर मैदान में गॾु सभु हिक ॿिए खे ॾिसंदा, सुञाणींदा, ओ इहो फिलाणो फिलाणो। क़ुरान जे लफ़्ज़नि यतआरफ़ून बैनहुम, हिक ॿिए खे सुञाणींदा, हिक ॿिए खे सुञाणींदा, इहो फिलाणो अथई, इहो फिलाणो अथई, इहो फिलाणो अथई, इहो फिलाणो अथई। पर केरु कंहिंखे बि रोके ऐं टोके कोन सघंदो हुते, छो जो सभु को जेके गुनाहगार हूंदा उहे सभु पंहिंजे गुनाहनि जी पादाश में मुब्तला हूंदा, पंहिंजे पंहिंजे गुनाहनि हिसाब उन्हनि जी पकड़ थियल हूंदी, केरु कंहिंखे कुझु चई कोन सघंदो, सिवाइ उन्हनि माण्हुनि जे जिन्हनि जे मथां दुनिया में ज़ुल्म थियल हूंदा ऐं पाण नेक मुत्तकी परहेज़गार हुया, दीन सां बाक़ायदगी सां ईअं वफ़ादारी करे ॾेखारियऊं जीअं अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो मुतालबो हुयो। उहे क़यामत वारे ॾींहुं हशाश बशाश हूंदा, उन्हनि जा ॻाट क़यामत वारे ॾींहुं ऊंचा हूंदा, मथां हूंदा, ऐं पोइ उहे उन्हनि खे टोकींदा, उहे उन्हनि ते मज़ाक़ूं कंदा जिन्हनि दुनिया में उन्हनि खे ईज़ायो, जिन्हनि दुनिया में आकड़ कई, रब जे दीन सां जफ़ा कई,
बेवफाई कई, गद्दारी कई, रब जे दीन जो इनकार कयो, रब जे दीन के का हैसियत कान ॾिनी, पोइ ही जेके हूंदा नेक मुत्तकी पर उन्हनि खे टोकींदा। ॾियो त ख़बर जो क़ुरान पाक में भी आहे न, सूरतुल मुद्दसिर में 29 सिपारे में, मा सलककुम फी सकर, जन्नती जन्नत में, जहन्नमी जहन्नम में हलिया वेंदा। ॾियो त ख़बर तव्हां खे दुनिया में तो वॾी वॾी शहनशाही हुई, वॾी इज़त हुई, पर अॼु हिन सकरे वादी में तव्हां छो पियल आहियो? अल्लाहु अकबर कबीरा। चवंदा क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन, असीं नमाज़ कोन पढ़ंदा हुयासीं, वलम नकु नुतिमुल मिस्कीन, असां ग़रीबन मिस्कीनन खे खाधा कोन खाराईंदा हुयासीं, वकुन्ना नखूदु मअल क़ाइदीन, ओ जेके दुनिया में दरन चौकन चौराहन रस्तन गलियन महफिलन होटलन ते वेही करे दीन जो मज़ाक कंदा हुया, दीन जे बारे में घटि वधि ॻाल्हाईंदा हुया, असां बि उन्हनि सां गॾु वेही करे घटि वधि ॻाल्हाईंदा हुआसीं, मज़ाक कंदा हुयासीं। अॼु असांजो नतीजो तॾहिं इहो निकितो आहे। ही शरीयत हिकु अहम शइ आहे, अल्लाह जे तरफ़ां वॾी ज़िम्मेदारी आहे, आलिमनि जे बि ऐं अवाम मजाब हर उन माण्हू जे मथां इहा ज़िम्मेदारी लागू थिए थी। जेको बि माण्हू मर्द हुजे या औरत हुजे, जंहिं बि जेतिरे बि मसइले खां वाक़िफ़ आहे, उनखे घुर्जे त उन मुताबिक़ मुआशिरे में उनजी दावत तबलीग करे, नशरो इशाअत करे। इहा ज़िम्मेदारी आहे। लिकाईंदासीं क़यामत वारे ॾींहुं सभिनि जो अंजाम इहो थींदो। भले हिकिड़ी ॻाल्हि लिकायूं, 100 ॻाल्हियूं ज़ाहिर कयूं, हिकिड़ी ॻाल्हि लिकाईसूं जेका पंहिंजे ऐब जे करे, पंहिंजी जमात, पंहिंजी क़ौम, पंहिंजे ॻोठ, पंहिंजे घर वारनि जे करे, जेका जो क़यामत वारे ॾींहुं इहो अंजाम हुनजो थियणो आहे। इल्ला माशाअल्लाह को रब कंहिं ते रहमत करे थो, रब जी मर्ज़ी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुल्लुकुम राइन कुल्लुकुम मसऊलन अन राइयती, अवाम जा हर हिकु माण्हू चरवाहो आहे, ज़िम्मेदार आहे, हर हिक खां उनजी ज़िम्मेदारी मुतालिक सवाल कयो वेंदो। आऊं आहियां, मूंखां ज़िम्मेदारी मुतालिक सवाल कयो वेंदो, तव्हां भॼा हर हिकु माण्हू खां उनजी ज़िम्मेदारी मुतालिक सवाल कयो वेंदो। केतिरो इल्मु हुयई, केतिरी तबलीग कई, केतिरो ॻाल्हायई, केतिरो अमल कयई, केतिरो कमायई, केतिरो खाधई, कीअं कमायई, कहिड़े पासे खां आंदई, केतिरो इल्मु सिखयई, समूरे शयुनि जे मुतालिक सवाल कयो वेंदो। मुंहिंजो उहिदो एतिरो आहे, हेसि ताईं हिन हद ताईं मूंखां सवाल थींदो, मूंखां मथे जेको आहे उनजो उन हद ताईं सवाल थींदो। दुनियावी हवाले सां जेकॾहिं हिन इलाइक़े जो केरु वॾेरो आहे, उनखां सवाल थींदो। ही समूरी अवाम तुंहिंजे सॾ ते, हाक ते डोड़ी करे ईंदी हुई, तोखे वोट ॾिनई, तोखे वॾो सरबराह चूंडियई, केतिरा ज़ुल्म थिया, तो केतिरो इंसाफ़ कयो, केतिरनि जी दाद रसी कयई, केतिरनि जा हक़ तो पूरा कराया, इंसाफ़ कयई कोन कयई, साराह लथई कंहिंजी या कोन लथई, केरु कहिड़ी हालत में, केरु कहिड़ी हालत में, केरु कहिड़ी हालत में हुया, तो दीन उन्हनि में केतिरो आंदो। अव्वल शइ अहम जेका सवाल तौर थींदी उहा दीन जे बारे में आहे। पोइ उनखां पोइ वरी सूबे जे हिसाब सां केतिरो तव्हां हिन क़ौम जो रिआया जो ख़्यालु रखियो, हिन जे मथां गैरनि ज़ुल्म कया पे त तव्हां उनजी केतिरो ख़्यालु कयो, केतिरी उन्हनि जी मदद कई। उन खां पोइ अचो पंहिंजे मुल्क जे हवाले सां, पंहिंजे मुल्क जे हवाले सां जेके मुल्क जे मथां हुक्मरान आहिनि, उन्हनि खां क़यामत वारे ॾींहुं सवाल थींदा त तव्हां क़ौम जो केतिरो ख़्यालु कयो, तव्हां पंहिंजे हुकूमत में, तव्हां पंहिंजी हुक्मरानी में इस्लाम केतिरो आंदो, इस्लाम ते केतिरो अमल कयो, केतिरो करायो, तव्हां जेके इस्लाम ख़िलाफ़ अमल आहिनि उहे केतिरा ख़त्म कराया, ज़ालिमनि, काफ़िरनि, यहूदियनि, नसारनि, मुसलमाननि, मज़लूमनि ते ज़ुल्म कया पे, तव्हां उनजो केतिरो ख़्यालु कयो, उनजी केतिरी मदद कई, बतौरे हुक्मरान हुजण जे तव्हां केतिरो हक़ अदा कयो पंहिंजी हुक्मरानी जे। ही सभिनि जा स्टेप बाय स्टेप सभिनि जे मथां हक़ आहे। आऊं हिते डंडो खणी बीही रहां त बाबा जेको ॻोठ जो हिन इलाइक़े जो जेको वॾेरो आहे उनजी ज़िम्मेदारी आऊं थो संभालियां, इहो ग़लति आहे, इहो ग़लति आहे। हा, समूरी अवाम उथी बीही रहे त असांजे इलाइक़े जो वॾेरो ग़लति पियो करे, समूरी अवाम उथी बीही रहे, असांजा हुक्मरान ग़लति पिया कनि, सभु जा सभु गॾिजी करे पोइ उन हुक्मरान खे उन अवाम जे फ़ैसिले मुताबिक़ उनखे हटाए करे ॿियो आंदो वेंदो।
पर जेको जंहिं मनसब ते बीठल आहे कंहिं हिकु ॿ चार पंज माण्हुनि जे उथी करे उन जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण, उन ते तनक़ीद करणु, इहा बग़ावत आहे, इहो इंतिशार आहे, इहो फितनो ऐं फ़साद आहे, इहो कंहिंखे ज़ेब कोन थो ॾे। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान पाक में जीअं ज़िम्मेदारी आलिमनि जी लॻाई आहे ईअं अवाम जी लॻाई आहे, जीअं हुक्मराननि जी ज़िम्मेदारी आहे ईअं अवाम जी हुक्मरानी ज़िम्मेदारी आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जाहिदुल मुशरिकीन, अवां जिहाद करियो, विढ़ो, जदोजहद कयो, रुकावटूं पैदा कयो, उन्हनि खे जवाब ॾियो। कीअं? बे अमवालिकुम, पंहिंजे माल जे ज़रिए सां, पंहिंजो माल, पंहिंजा हथियार, पंहिंजा असला इस्तेमाल करे उन्हनि खे जवाब ॾियो। व अनफुसिकुम, पंहिंजी जान सां। ॾिठो जी हाणे सिर्फ़ असां हितां माल सां असले सां जवाब ॾिनासूं पे, हाणे हितां कमु कोन थो हले, पोइ पंहिंजी जान जा नज़राना ॾियणा आहिनि। पंहिंजी जान उते हाज़िर करणी आहे, असले सां गॾु जान बि पहुचाइणी आहे, उते मोह ॾियणो आहे। व अलसिनतिकुम, टियों दर्जो आहे पंहिंजी ज़बान सां, पंहिंजी ज़बान सां। असांजे मुआशिरे में अल्लाह पाक रहम करे, रब साईं, जिहाद जेको नालो आहे उनखे असांजो मुआशिरो दहशतगर्दी नालो थो ॾे, दहशतगर्दी। पोइ हाणे जेके फ़ौज खां मुतालबा कनि पिया न, उहे छो था कनि? ऐं जॾहिं वरी मार पवे थी त पोइ वरी असांजी दां हुकूक लॻी पिया त हाणे जवाब ॾियो, पोइ माठ करे वियो, भले मारजो। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़बर आहे छा फरमायो? इस्लाम जी बुलंदी, मुसलमाननि जी हिफ़्ज़ो अमानत, इफ़त व असमत जेकॾहिं महफ़ूज़ रहे थी त उहा जिहाद सां रहे थी। जेकॾहिं इस्लाम मज़ा, क़ुरान मज़ा हिन जिहाद जे अमल खे कटियो वञे न, दुनिया में को बि मुसलमान महफ़ूज़ नथो रही सघे। दुनिया में मुसलमान जी इज़त महफ़ूज़ कान थी रही सघे। दुनिया में मुसलमान जो माल महफ़ूज़ कोन रहंदो। दुनिया में ही जेके पुरसुकून पाण वेठा आहियूं, घरनि में, माल मता में, पंहिंजे ॿनी ॿारे में, कारोबार तिजारत में, मस्जिदनि में, औताकनि में कोन रही सघंदासीं महफ़ूज़। जेको दुनिया कुफ़र आहे, दुनिया कुफ़र, काफ़िर, यहूदी, नसारा, हिंदू, सब जा सब हर वक़्त अखियूं ॿिले जियां विझो वेठा आहिनि मुसलमाननि में, त किथां मुसलमान गाफ़िल थियनि, गफ़लत में पवनि, बेख़बरा थियनि त असां उन ते हमिलो कयूं। जिहाद अहिड़ी अज़ीम शइ आहे, पर जिहाद करण जा तरीक़ा आहिनि। जिहाद जा अल्लाह रब्बुल आलमीन ऐं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कानून ऐं उसूल ॿुधाया आहिनि। उन्हनि कानून ऐं उसूलनि मुताबिक़ जिहाद करणो आहे जो इंसानी नाते सां को काफ़िर जेके आहिनि उन्हनि जे मथां बि ज़ुल्म न थिए। जेकॾहिं हू अगराई कनि था, तव्हां जवाब ॾियो था, पोइ इहो ज़ुल्म न आहे। पोइ तव्हांखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल छूट ॾिनी आहे त तव्हां भले उन्हनि खे मारियो, तबाह करियो। पर जेकॾहिं हू अमुन में आहिनि, अव्हांजी छेड़छाड़ नथा कनि ऐं तव्हां उन्हनि ते हमिलो कयो था, पोइ तव्हांजो इहो जिहाद कोन चइबो। पोइ भले हू जवाबी कार्रवाई कनि था, अगराई तव्हां कई आहे, पोइ इहो जिहाद कोन चइबो, पोइ इहो तव्हांजे तरफ़ां ज़ुल्म चइबो। छो जो उन्हनि अगराई कई कोन्हे, कंहिं क़िस्म जी का अगराई कोन कई आहे। ऐं जिहाद जाहिदुल मुशरिकीन बि अमवालिकुम, अवल माल सां जिहाद करियो, माली कुर्बानियूं ॾियो। व अनफुसिकुम, ॿियो स्टेप आहे, ॿियो दर्जो आहे, जानी कुर्बानियूं ॾियो। ॾिसो था त हाणे माल सां ख़र्च कयो, माली हिसाब सां असां उन्हनि जे लाइ कई रुकावटूं आंदियूं, पर उन खां हू ताक़तवर थियनि पिया, अॻिते वधनि पिया, पोइ जाननि जा नज़राना ॾियो। असां में आहे जान जो नज़रानो ॾियणु? ज़बान ते कीअं पिया हलायूं? सोशल मीडिया ते जेके अॻियां बीठा आहिनि उन्हनि खां पुछा करियो, जिन्हनि जी ज़िम्मेदारी आहे उन्हनि खां पुछा करियो, तव्हां या आऊं कहिड़ी ज़िम्मेदारी पिया अपनायूं? तव्हां या आऊं कहिड़े मनसब ते बीठा आहियूं? अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो व अलसिनतकुम, टियों दर्जो आहे जिहाद जो ज़बान सां, यानी इहो हल्के मज़ा हल्को, यानी दलाइल सां, सबूतनि सां, अखलाक जे दायरे में
कुरान ऐं अहादीस मजा इस्लाम जे गलबे इज्जत अफ़त ऐं जेके बि काफ़िर आहिनि उन्हनि जा हुकूक इस्लाम ॿुधाया आहिनि उहे बयान करे उहे जेके बि यहूदो नसारा काफ़िर हिंदू आहिनि उन्हनि सभिनि खे इहा ॻाल्हि ख़बरदारी कंदे ॿुधायो त असांजे इस्लाम तव्हांजा हक़ रखिया आहिनि जेकॾहिं पुर अमुन रहंदो ऐं पुर अमुन रहण ॾींदो त तव्हांजी इज़त आहे तव्हांजा हक़ आहिनि तव्हांजे लाइ अमुन आहे जेकॾहिं न त पोइ जेको आहे सो इस्लाम असांखे इजाज़त ॾिनी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ज़िम्मेदारियूं अपनाइण जा अल्लाह जे प्यारे पैगंबर दर्जा ॿुधाइनि हदीस शरीफ किताब सही मुस्लिम में मन रआ मिनकुम मुनकरन फलयुगय्यर बियदिही तव्हां मथां जेको बि ज़िम्मेदार आहे जेको बि जिथे बि का बि बुछड़ाई बुराई को ज़ुल्म को नाक को कत्ल को ज़ना ॾिसे थो का चोरी चकारी ॾिसे थो को बि ग़लति कमु ॾिसे थो पोइ उन्हीअ खे घुर्जे त पंहिंजे हथ सां उन शइ खे रोके पंहिंजे हथ सां रोके पंहिंजे हथ सां पंहिंजे ज़ोर पंहिंजे पावर पंहिंजे पैसे पंहिंजे ॾाढ पंहिंजी ताक़त सां उन शइ खे रोके ॾेखारे। आहियूं पाण बि ज़िम्मेदार आहियूं पंहिंजे औलाद पंहिंजे साम्हूं सिगरेट ते पीए रोके ॾेखारे घर में पंहिंजी औलाद खे चोरियूं करियो पई अचे रोके ॾेखारे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दीन जा जनाज़ा औलाद जी घरवारियूं कढनि पयूं रोके ॾेखारे। अव्वल त पाण उन में शरीक हूंदा आहियूं मुसलमान आहे ताक़त उते रोकण जी अवां जी मुंहिंजी इहा ज़िम्मेदारी आहे इहो जिहाद जो दर्जो आहे। जिहाद सिर्फ़ इहो कोन्हे जो बस हथियार खणो ई वञो ई हथियारनि जा मोह खोलियो ही बि जिहाद आहे। जेकॾहिं काफ़िर खे तव्हां ज़रूरत पवे थी हथ सां रोकण जी त उनखे हथ खे रोकियो इहो जिहाद आहे। अहिड़े हिसाब सां मुआशिरे में तव्हांजे घर में अवां जे सरपरस्ती तहत जेकॾहिं का इस्लाम जी हद जी भञकड़ी थिए थी न उनखे रोकण इहो बि जिहाद आहे। रोकियूं था नबी से फरमायो फ़इल्लम यस्ततिअ जेकॾहिं इन जी ताक़त तव्हां में कोन्हे का फ़बिलिसानिही पोइ ज़बान सां रोकियो ज़बान सां टोकियो ज़बान सां इन शइ खे ग़लति बयान कयो मुआशिरे जे ज़हननि में इहा शइ विहारियो उन जी दिलि में समाज में तहज़ीब में उन जे माहौल में तालीम तरबियत में इहा शइ आणियो इन जी नशरो इशात करियो त इहे जेके बि कमु कयो पिया से ग़लति आहिनि। कयूं था इहा ज़िम्मेदारी पूरी कयूं था इहा ज़िम्मेदारी पूरी। हर कोई मुसलमान मर्द औरत तन्हाई में वेही करे पंहिंजे नफ्स खां पाण पुछा करे त मूं अल्लाह रसूल जो ज़िम्मेदारियूं केतिरियूं पूरियूं कयो आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जिहाद खणो हदीस शरीफ किताब सही मुस्लिम में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन छा फरमायो उमिरतु अन उक़ातिल अन्नास नबी से फरमायो मूंखे हुकुम थियो आहे ऐं विढ़ा माण्हुनि सां केसी ताणी हत्ता यक़ूलू ऐसी ताणी जो चवनि अल्लाह इलाहा इल्लल्लाह को भी इबादत जे लायक न आहे सिवाय अल्लाह जे व इक़ामत सलात नमाज पढ़न व क़ामत सलात नमाज पढ़न व आत ज़कात ज़कात ॾियण ऐसी ताणी उन्हनि माण्हुनि सां विढ़ंदो रहां जेसी ताणी वो ज़बान सां इक़रार करे अल्लाह जी तौहीद जी गवाही ॾियनि ऐं नमाज जी पाबंदी कनि ऐं ज़कात अदा कनि। तव्हां या मुसलमान मुआशिरो कलमो त पढ़ी वेठो आहे नमाज पढ़ूं था पोइ अव्वल त जिहाद त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मुसलमाननि सां कयो न पोइ ज़कात ॾियूं था अंदाज़ो त लॻायो जीअं हुननि सां जिहाद जाइज़ थिए थो पोइ हिते त पाण सां बि जिहाद जाइज़ थिए थो पोइ पाण बि इस्लाम जा मुखालिफ़ आहियूं। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु अञा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मैयत दुनिया में पई आहे 12 कबीला अरबन जा जेके ताज़ा ताज़ा हाणे मुसलमान थी विया उहे मुर्तद थी विया आहिनि। ऐं मुर्तद छा
कलमे जो इनकार कोन कयूं, नमाज जो इनकार कोन कयूं, न अल्लाह रसूल के घटि वधि ॻाल्हायूं का तौहीन कयूं, न मस्जिदनि मदरसनि ते के हमला कयूं, न मुसलमाननि खे क़त्ल कयूं, न वरी चोरी कयूं, न ज़ना कयूं, न शराब जा अॾा खोलियूं। सिर्फ़ एतिरो चयूं त बाबा ज़कात असां कोन ॾींदासीं। सिर्फ़ एतिरो चयूं, ज़कात असीं कोन ॾींदासूं। अञा रसूलुल्लाह जिन जी मैयत पई आहे, इहो ऐलान थी विया हलिया असीं ज़का नमाज़ बि पढ़ंदासूं, तौहीद जी दावत बि आहे, गवाही बि ॾियूं था, रोज़ा बि रखंदासूं, हज उमरा सभु कुझु आहे, पर सिर्फ़ ज़कात कोन ॾींदासीं। अबू बकर सिद्दीक़ ऐलान कयो, आउं इन्हनि सां जिहाद कंदुसि, आउं इन्हनि सां जिहाद कंदुसि, जंग कंदुसि। हज़रत उमर सां आयो अबू बकर, करी जादो। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मुसलमाननि सां विढ़ण जो चयो ई कोन्हे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला ने इहो दलील पेश कयो, अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो आहे, मूंखे अल्लाह जे तरफ़ां हुकुम थियो आहे, ऐं माण्हुनि सां विढ़ंदो रहां, जिहाद कंदो रहां, जंग कंदो रहां, माण्हुनि खे मारींदो रहां, ऐसी ताणी जो तौहीद जी गवाही ॾियनि, नमाज जा पाबंद थियनि ऐं ज़कात जी पाबंदी कनि। अबू बकर सिद्दीक़ ते फरमायो, जेकॾहिं इन्हनि माण्हुनि कुल्ली तौर ज़कात ॾियण जो इनकार त पंहिंजी जॻह ते, पर जेकॾहिं ज़कात में हिकु रस्सी जो या कंहिं ॾाची जे नंढड़े बचड़े जो हक़ थिए थो न, इहो बि जेकॾहिं रोकियूं त अबू बकर सिद्दीक़ एसी ताणी उन्हनि सां विढ़ंदो रहंदो, जिहाद कंदो रहंदो, जेसी ताणी उहे शयूं ज़कात में पेश न कंदा। इस्लाम जो बुनियादी रुकुन आहे। अमल जे हिसाब सां रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, नमाज जेको आहे इस्लाम जो बुनियाद आहे। सुनन तिरमिज़ी हदीस जा अल्फाज आहे। ऐं जिहाद इस्लाम जी बुलंदी आहे, इस्लाम जी कामयाबी आहे जिहाद। असां में जॾहिं पहाड़ ई कान्हे का त पोइ बुलंदी किथां बीहंदी, छत बीहंदी पहाड़ न हुजे। अंदाज़ो लॻायो तव्हां ऐं आऊं कहिड़ी मंज़िल ते बीठा आहियूं। पंहिंजो जाइज़ो वठूं बुज़ुर्गो। अल्लाह रसूलुल्लाह साहब जी नज़र में तो बिज़ात खुद कुरान पाक छा थो चवे, सूरत तौबा ॿियो रुकू आहे, फ़इन ताबू व अक़ामुस्सलात व आतउज़ ज़कात फ़इख़्वानुकुम फ़िद्दीन। अॼु मुसलमान मुआशिरो चवंदा आहिनि, हीअ जेके हिंदू आहिनि असांजा भाउर आहिनि, असांजा ॿाहिरि आहिनि हिंदू। पोइ उन्हनि जा तहवार, उन्हनि जूं ख़ुशियूं, उन्हनि जूं ईदूं, उन्हनि जूं शादियूं, हण खायो पीओ वेठा आहियूं। बाबा हीअ शिदत पसंदी असांखां, इंतिहा पसंदी असांखां कान थींदी। कुरान पाक छा थो चए, जेके नमाज़ पढ़नि, जेके ज़कात ॾियनि, फ़इख़्वानुकुम फ़िद्दीन, उहे अव्हांजा दीनी भाउर अथव। जेकॾहिं उन्हनि में नमाज़ कान्हे, ज़कात कान्हे का, त उहे तव्हांजा भाइर आहे न कोन। मुसलमान आहियूं, क़ुरान खे पढ़ूं। क़ुरान असांजे ज़ुल्म कोन कयो आहे। क़ुरान असां सां जेको भाइपी वारो बुज़ुर्गो रिश्तो जोड़ियो आहे न, उहो रिश्तो जोड़ियो आहे जेको अव्वल अल्लाह रसूलुल्लाह जो ख़ैर ख़वाह थियो न, उहो तव्हांजो बि ख़ैर ख़वाह थींदो। उहो मुश्किल घड़ी में तव्हांखे कोन छॾींदो। असांखे हिक ॿिए जी मुश्किल घड़ी में एहसास छो नथा थियनि, जो असांखे अव्वल एहसास अल्लाह ऐं रसूलुल्लाह जो कोन्हे। ही चंद महीना पहिरियां अॼु ताईं हेतिरो ज़ुल्म हले पियो एले गज़ा ऐं फ़लस्तीन में। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, हर मुसलमान जे मथां जेके बि हुक्मरान आहिनि, सभिनि जे मथां जिहाद फ़र्ज़ आइन हुयो। अल्लाह जे क़ुरान जो आयतूं मुतालबो थियूं कनि, पर कंहिं बि हुक्मरान खे का जूं कान चुरी। कीअं अॼु ताईं हू मारिया वञनि पिया, अॼु ताईं उन्हनि जे मथां ज़ुल्म जी इंतिहा थिए पई, ऐं असांखे बि को एहसास कोन्हे। असां मुसलमाननि खे कहिड़ो एहसास आहे, जेके आवाम आहियूं न, असां अवाम एतिरी हद ताईं आहियूं जो फेसबुक आहिनि, बसि उन ते पोस्टूं शेयर कंदासीं ऐं उन्हनि ते लानतूं कंदासीं। हीअ लानत करणु को जिहाद आहे? कंहिं चयो लानत करणु जिहाद आहे? कंहिं चयो कंहिंखे नस्ल ते गार ॾियणु इहो जिहाद आहे? हीअ वॾे मां वॾी बद अख़लाक़ी ऐं किरियल हरकत आहे। गार ॾियणु, कंहिं ते लानत करणु, अमली सबूत ॾेई ॾेखारियो, पोइ उहो जिहाद चइबो, पोइ उहो हक़ीक़ी मुक़ाबिलो चइबो, हक़ीक़ी ईमान चइबो।
छा कयो असांजे मुसलमान हुकुमरान? अॼु ताईं हू मज़लूम शहीद कया वञनि पिया। इहा इस्लामी जंग आहे। इते इस्लाम मुतालबो करे थो ऐं क़यामत वारे ॾींहुं समूरा जेके बि ममलकत इस्लामियात आहिनि उन्हनि सभिनि जे हुकुमराननि खां कर्नलनि जनरलनि खां अल्लाह से मुतालबा कंदा। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि बुज़ुर्गो तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ही जेके अमेरिका में बाहि लॻी या इसराइल में बाहि लॻी, असां मुसलमान ख़बर ई छा कंदा आहियूं? अल्लाह इन बाहि खे अञा वधाए, इन बाहि खे अञा वधाए। क़ुरान पाक पढ़ियो आहे असां, ख़बर आहे क़ुरान पाक छा थो चवे? क़ुरान पाक चए थो ए ईमान वारो अल्लाह रसूल जी ताबेदारी में हयाती गुज़ारियो। जेकॾहिं तव्हां ईअं न कयो त पोइ जिन्हनि ज़ुल्म कयो आहे उन्हनि ज़ालिमनि जे मथां रब जो जेको अज़ाब आयो न उन जी लपेट में तव्हां बची वेंदव हलिया, उन में तव्हां बि तबाही बर्बाद थींदव हलिया। असां ख़ुशफ़हमी में मुब्तला आहियूं। असांखे मौलवियुनि इहा शइ न ॿुधाई आहे, न सेखारी आहे। असां बसि थोरो घणो कलमो पढ़ूं था, 8 ॾींहं नमाज़ जुमा पढ़ीसूं, 12 ॾींहं ईद नमाज़ पढ़ीसीं, के 10 रुपया के 100 रुपया उछले सदको ॾेई वियासीं हलिया। असीं वॾा मुसलमान, वॾा गाज़ी, वॾा मुजाहिद आहियूं। अंदाज़ो लॻायो केतिरियूं खामियूं मौजूदु आहिनि मुसलमान मुआशिरे में। इहे अज़ाब, इहे तबाहियूं हिते बची सघनि थियूं। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी पेशन गोई बि आहे, हदीस मुबारका भी है। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जन अल्लाह जे तरफां अज़ाब ईंदा न बदन सां गॾु नेक भी तबाह ऐं बर्बाद थींदा। हिकिड़ी सहाबी आहे ग़ालिबन हज़रत उम्मे मैमूना आहे, चए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं उन वक़्तु असां हुजूं त पोइ असां बि तबाह थींदासीं? नबी से फरमायो हा तव्हां बि तबाह थींदो। केरु आहे? नबी जी घरवारी आहे। केरु आहे? सहाबी आहे। जेकॾहिं ज़ुल्म जी इंतिहा ते अल्लाह जे तरफां अज़ाब ऐं तबाहियूं अचनि ऐं उन टाइम ते नेक माण्हू बि हुजनि, अज़ाब अचण खां पहिरियां जेकॾहिं अल्लाह जी शरीयत जे हुदूदनि खे उन्हनि तहफ़ुज़ न ॾिनो, उन जो ख़्यालु न कयो, अल्लाह जे दीन जे नशरो इशात न कई आहे, उन ज़ुल्म जे लाइ रुकावटूं पैदा न कयो, त पोइ अल्लाह ताला ॿिन्ही खे हिकु जहिड़ो करे अज़ाब ॾींदो दुनिया में। पोइ ॿई हिकु जहिड़ा हूंदा अल्लाह जी नज़र में। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो कंहिं बि जेका बि उम्मत, को बि टोलो, का बि फ़ौज जेकर अल्लाह जी राह में जिहाद में आहे, पोइ तव्हां ते मूं ते कहिड़ी ज़िमेदारी थिए थी? ज़िमेदारियूं पंहिंजूं सम्झूं। रुगो गार गंद लानत फेसबुकनि ते पोस्टूं वठां लॻी पई आहे, फ़ौज हीअं, फ़ौज हीअं, फ़ौज हीअं। आहे बि सही, तॾहिं बि उनजी जेका ज़िमेदारी आहे पंहिंजे मुंहुं पाण ॾींदी। जॾहिं तव्हां ते मूं ते उहा ज़िमेदारी लागू थिए न पोइ ख़बर पवंदी। पोइ किथे ईअं न थिए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दौर में मुनाफ़िक़ीन जो टोलो, जिहाद फ़र्ज़ छो नथो थिए? जिहाद जी इजाज़त छो नथी मिले? वेड़ जी इजाज़त असांखे छो नथी मिले? जीअं असांजो मुस्लमान मुआशिरो आमन वॾे जोश में आहिनि, हथियार खणी फेसबुक ते आया कनि पिया, असांखे छॾियो वञी, असीं विढ़ंदासूं, असां हीअं कंदासूं, असां हीअं कंदासूं। अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह जो क़ुरान चए थो जॾहिं हुनजे मथां जिहाद फ़र्ज़ थियो न पोइ हिते हटी विया। पोइ ख़बर छा चयऊं? लौला अख़रतना, असांजा रब असांखे मोहलत छो कान ॾिनी अथई? फिरी आहे विढ़ण खां। ऐं जेको जिहाद जो मुतालबो करे थो ऐं उनजे मथां जिहाद जो वक़्तु अची वियो, क़ुर्बानी जो वक़्तु अची वियो हलियो ऐं पोइ उहो मुकरी पोइते थी वियो हलियो, अल्लाह जे क़ुरान फरमायो उन ते जहन्नम वाजिब आहे, अल्लाह जी उन ते लानत आहे। अंदाज़ो लॻाए पोइ केॾांहुं वेंदासीं? इस्तक़ाम जा सवाल कयो रब खां। नबी से फरमायो त ला तमन्नु लिक़ा अदुविल्लाह, इहा तमन्ना न करियो त अल्लाह असांखे दुश्मन सां मिला, दुश्मन सां मिला, दुश्मन सां मिला। न, अल्लाह साईं खां इहे दुआऊं न कंदा करियो। पर जेकॾहिं वक़्तु अची वञे हलियो ऐं अल्लाह जे तरफ़ां अहिड़ा मामला थी पवनि ऐं दुश्मन सां मुहादो थी पवे त पोइ तव्हांखे उते साबित क़दमी इख्तियार करणी पवंदी। पोइ तव्हांखे जानी माली वक़्ती कुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं। आहे न इहा शइ? हिते असां नमाज़ जे लाइ 5 मिंट 15 मिंट नथा कुर्बानी ॾेई सघूं। छो? साईं पाणी आहे, उहो पाणी छॾे हथ वेंदासीं मिलण जे लाइ? छो? साईं घर मालिक पे ॾुधमि, हुनखे गाह पे ॾिनमि, केरु कोन्हे पोयां करण वारो, निमाज़ लाइ नथा अची सघूं, उहो छॾे पोइ हिते जिहाद विढ़ण वेंदासीं। छो? साईं माई बीमार हिनखे खणी वियो त इहो छॾे हुते जिहाद लाइ वेंदासीं। अंदाज़ो त लॻायो
समझो ॻाल्हियुनि खे। ही शयूं जज़्बात तौर न आहिनि, समझ सां आहिनि, ईमान सां आहिनि, इस्तक़ामत सां आहिनि। हू जेकॾहिं विढ़नि पिया मथे, ग़लति कनि पिया, ज़ाहिरी तौर असांखे ग़लति ॾिसण में अचे पियो, तॾहिं बि असां रब खां सवाल करियूं, ए अल्लाह हुननि जी तो ज़िम्मेदारी लॻाई आहे न, ए अल्लाह उन्हनि खे सिधो कर, उन्हनि खे सिधो कर, उन्हनि खे पंहिंजी ज़िम्मेदारी सही माना में अदा करण जी तौफ़ीक़ ॾे। ए अल्लाह हू ग़लति पिया कनि, तूं ॼाणी थो वधीक उन्हनि जो हिकमत अमलियो, उन्हनि जो खुफ़िया साज़िशूं छा आहिनि, असांखे ज़ाहिरी ही शइ ॾिसण में पई अचे। अल्लाह तूं उन्हनि खे सिधो कर। असांजी पहुच खां, असांजे चंबे खां, असांजी ज़ुबान खां, असांजी ताक़त खां हू आला ऐं बाला आहिनि, पर तुंहिंजी ताक़त खां आला बाला न आहिनि। अल्लाह असीं बेवस आहियूं, असां पंहिंजो सॼो पावर वस तुंहिंजे हवाले कयो आहे, तूं सुपर पावर आहे। अल्लाह उन्हनि खे सिधो कर, उन्हनि खे हया, ईमान, गैरत अता कर। ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़बर आहे छा फरमायो? हज़रत साद बिन वक़ास रज़ी अल्लाहु ताला अन्हु, उहो सहाबी आहे जंहिं इस्लाम जे लाइ सभ खां पहिरियां तीर हलाया, इस्लाम जे लाइ सभ खां पहिरियां जिहाद शुरू कयो। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंजो हू रिश्तेदार वेझो कोन थो थिए, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन्हनि खे छा चयो? ऐं इहो वाहिद पहिरीं शख़्सियत आहे जंहिं जे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे अल्फाज़ इस्तेमालु कया, ए साद तुंहिंजे मथां मूं मोहम्मद जा माउ पीउ कुर्बान थियनि, तीर हला। हज़रत साद बिन वक़ास पाण शुजात बहादुरी वारो माण्हू पोयो ऐं मालदार माण्हू पोयो। उहो जॾहिं ग़ज़वा बदर मां मोटिया तो पोइ हुन सम्झो त मूं वॾो कमाल कयो आहे, पंहिंजे मन ई मन में पंहिंजो पाण खे वॾो सम्झण लॻो। अल्लाह ताला जे तरफ़ां वही आई, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ख़बर छा फरमायो? इन्नमा यंसुरु हादिहिल उम्मत बिदाइफिहा। साद या जेके बि मुजाहिदीन आयो, केर बि ईअं न सम्झे त को मुंहिंजी बहादुरी सां फतह थी आहे, को मुंहिंजी ॾाढ सां, मुंहिंजे वॾे पावर ऐं शुजात ॾेखारण जे करे, माल कुर्बान करण जे करे हिन खे बहादुरी थी आहे, हिन उम्मत खे, जमात खे, गिरोह खे। न, इन्नमा यंसुरु हादिहिल उम्मा, बेशक रब्बुल आलमीन मदद कंदो आहे हिन उम्मत जी, बिदाइफिहा बिदावतिहिम व सलातिहिम व इखलासिहिम। ओ जेके मथे ओहदनि ते आहिनि उहे जिहाद कनि था, पर जेके हेठि बेवस आहिनि उन्हनि मंज़िल ते, उन ताक़त ते, उन ओहदनि ते पहुतल न आहिनि। पोइ उहे जेके हेठि कमज़ोर आहिनि उहे उन्हनि जे लाइ दुआऊं कनि था, नमाज़ूं पढ़नि था ऐं नेक नियती उन्हनि जे लाइ रखनि था। आहे इहे शयूं आहिनि, नमाज़ पढ़ूं था, दुआ कयूं था, नेक नियती आहे। कहिड़ी शइ में पाण पूरा आहियूं, कहिड़ी ज़िम्मेदारी पूरी कयूं पिया? बीहंदो आहे समूरा ख़्यालात, समूरियूं ख़वाहिशात छॾे करे रब जे हुज़ूर बीहंदो आहे, रब सां ताल्लुक़ जोड़ींदो आहे। ऐं जॾहिं जिहाद में वेंदो हलिया, उते बि समूरी दुनिया पोयां छॾे करे उते सिर्फ़ु तव्हांखे रब्बुल आलमीन जी रज़ा, रब जी ज़ात साम्हूं हूंदी, तव्हांखे पोयां सभु कुझु छॾणा पवंदा। हिते असां इहा कुर्बानी नथा ॾेई सघूं, हुते छा कुर्बानी ॾींदासीं जिते मौत ई मौत आहे। पंहिंजी ज़िम्मेदारी जो अहसासु कयूं असां सभई मुसलमान, नमाज़ पढ़ूं, दीन खे अपनायूं। जेके असांजे मुआशरे में, समाज में, घर में, औलाद में बुराइयूं थियनि पयूं, उन्हनि खे हथ सां, हथ जी ताक़त न आहे, ज़बान सां, ज़बान जी ताक़त न आहे, त दिलि में बुरो सम्झी करे उन खां असीं बाइकाट करियूं। का बि शइ असां में कान्हे का, ऐं असीं हलिया आहियूं उन्हनि ते तनक़ीद करणु जेके सरहदनि ते बीठल आहिनि, गोलियुनि जे मुंहनि में बीठल आहिनि। अलाह जा बनो कुझु अहसासु करियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी तालीम छा आहे? जेकॾहिं ग़लति आहिनि त उन्हनि जूं ग़लतियूं तव्हांखे दरगुदर करणियूं पवंदियूं। नबी साईं फरमायो, जेके बि उम्मत जा हुक्मरान आहिनि, उन्हनि जूं जेके सुठायूं आहिनि, भलायूं आहिनि, चङा कम आहिनि, उन्हनि जी तारीफ़ कयो, उन्हनि खे ॻायो। पर जेके उन्हनि जूं कमियूं पेशियूं ग़लतियूं आहिनि, उन्हनि खे दरगुदर करे छॾियो, उन्हनि खे पर्दे में रखो ऐं रब्बुल आलमीन खां दुआऊं कयो त अल्लाह तो असांजा अहिड़ा हुक्मरान चूंडिया आहिनि, अहिड़ा असांजा सिपह सालार चूंडिया अथई त अल्लाह उन्हनि खे सिधो बि तूं ई करण वारो। ऐं असां जूं दुआऊं इहे उन्हनि जे हक़ में तॾहिं क़बूल थींदियूं जॾहिं असीं पाण सिधा हूंदासीं।
अल्लाह से का दुआ है अल्लाह से मूंखे अवां खे समूरे मुसलमाननि खे इस्लाम जी समझ ऐं उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन।